JUI सरबराह मौलाना फजल रहमान आईनी तरमीम ते हिमायत बाबत जवाब लाइ हुकूमत खां मोहलत घुरे वरिती। ज़रनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी फजल रहमान सां मुलाक़ात थियल मुलाक़ात जा तफ़सील साम्हूं अची विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ JUI सरबराह खां आईनी तरमीम ते हिमायत घुरी। मौलाना फजल रहमान चयो त तरमीम जो मसूदो अॼु अची वञे पोइ सोचे ॿुधाइबो। जजिस बाबत आईनी तरमीम सुभाणे पार्लियामेंट में पेश करण जो इम्कान हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त 2 नवंबर परडे॒ह में हुजण सबबि आईनी तरमीम अॼु पेश कई वेंदी। हमज़ा शहबाज ऐं अब्दुल गफूर हैदरी परडे॒ह में हुजण सबबि तरमीम पेश न थींदी। क़ौमी असेंबली ऐं सेनेट इजलास जा सुभाणे घुराइण जो इम्कान। वज़ीर आज़म पारां आईनी तरमीमनि वारे मामले ते पार्टी अॻवाननि खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म नून लीग जे MNAs ऐं सेनेटर्स जे मान में आजियाणो ॾिनो। शहबाज शरीफ़ पार्टी अॻवाननि खे आईनी तरमीमनि बाबति एतमाद में वठंदो। नंबर पूरा थींदा त अदालती सुधारनि बाबति बिल पास थींदो। बिल साम्हूं अचे हिमायत या मुखालफ़त जो फ़ैसिलो बाद में कंदासीं। सियासी क़ुवतनि खे मुल्क जी भलाई लाइ गॾिजी कमु करणु घुरिजे। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त कंहिं बि मुल्क सां ॻाल्हियूं करणु सूबे जो न पर वफ़ाक़ जो कमु आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ दाख़िल केस बेबुनियाद आहे। बलूचिस्तान जे इलाइक़े कचलाक में धमाके सबबि ASI ज़ैनुद्दीन ऐं एहलकार शहीद, हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रेस्क्यू टीमूं ऐं पुलिस वारदात वारी जाइ ते पहुची विया। धमाको पुलिस वैन भरिसां थियो। PTI जे गिरफ़्तार अॻवान शेर अफ़ज़ल मरवत शेख वकास ऐं अहमद चट्टा जी दरख़्वास्त ॿुधण खां इनकार। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत पारां पार्लियामेंट हाउस मां गिरफ़्तार कयल मेंबरनि जी ज़मान दरख़्वास्त ॿुधण खां माज़रत करे छॾी। ड्यूटी जज ताहिर अब्बास सपरा ॼाणायो त प्रोसिक्यूटर राजा नवीद न आयो आहे, उन करे ॿुधणी हिकु ॾींहुं मुलतवी कजे थी। सूबाई वज़ीर से ज़ुल्फ़िकार अली शाह नोटनि तां मुंहिंजे दड़े वारी तस्वीर हटाइण ते स्टेट बैंक जे गवर्नर खे ख़त लिखी छॾियो। करंसी नोटनि तां मुंहिंजे दड़े जी तस्वीर हटाइण ते ख़दशे जो इज़हार। स्टेट बैंक जे गवर्नर खे मामले ते गौर करण जी दरख़्वास्त। ख़त में चयो वियो आहे त 1970 में 10 रुपयनि जे नोट ते मुंहिंजे दड़े जी तस्वीर मौजूदु हुई। बाद में 20 रुपयनि ते लॻाई वई। मुंहिंजो दड़ो दुनिया जी क़दीम शहरी आबादी मां हिकु आहे। नवनि नोटनि ते सिंध जे शानदार सक़ाफ़त खे नज़रअंदाज़ करणु दुरुस्त न हूंदो। पासमा सिंध में वक़्त ते शुगर मिल्स लाइण खां जवाब ॾेई छॾियो। पासमा सिंध ज़ोन जो चवणु आहे त सिंध में 5 लख टन खंड मौजूदु आहे, जेका फ़रवरी साल 2025 ताईं ज़रूरत पूरी करण लाइ काफ़ी आहे। जेसीं ताईं खंड जो ज़ख़ीरो एक्सपोर्ट न थींदो तेसीं ताईं सिंध जूं शुगर मिल्स ईंदड़ पिड़ाई जे सीज़न वक़्त सिर शुरू न कयूं वेंदियूं। नई आबादगारनि खे कम जूं अदायगियूं करे सघबियूं। आबादगार अॻवान जो चवणु आहे त खंड एक्सपोर्ट करण जो कमु वफ़ाक़ी हुकूमत जो आहे, उन्हनि सां ॻाल्हाइणु घुरिजे। उमेर अबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस में 4 शाहिद हथ खणी विया। प्रोसिक्यूटर वकील अब्दुल रज़ाक नोल दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। शाहिद पारां केस तां हथ खणण वारी कापी KTN न्यूज़ हथ करे वरिती। उमेर अबाब चांडियो जो चवणु आहे त केस तां हथ खणंदड़ शाहिद आम हुआ, आम शाहिदनि हथ नाहे खयो। मदेजी वेझो गाहिजा पुलिस जी हिरासत मां पुलिस मुक़ाबले समेत 2 केसिस में घुर्बल जवाबदार। लाड़कानी अस्पताल मां फरार ज़रियनि मूजिब गुलाब मोहम्मद उर्फ गुलाब जतोई 2 ॾींहं अॻु झेड़े में ज़ख़्मी थियो हो। पुलिस केस तहवील में वठी लाड़कानी अस्पताल मुंतक़िल कयो हो। जवाबदार पुलिस तहवील दौरान एहलकार सां झेड़े बाद फरार थी वियो। गाहिजा पुलिस जो मौक़िफ़ ॾियण खां इनकार। जेकोबाद वेझो पोलियो वर्कर्स सां ज़्यादती जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल जवाबदार 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले।
आबाद पुलिस गिरफ़्तार कयल जवाबदार अहमद जखरानी खे सेकेंड सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कंदे संदसि DNA टेस्ट कराइण जो पिणु हुकुम ॾिनो। इस्लामाबाद में ॿिए ॾींहुं बि गड़े सां गॾु बरसात जो सिलसिलो जारी, फ्लाइट ऑपरेशन मुतासिर। वफ़ाक़ी गादी वारे शहर ईंदड़ 3 परॾेही उॾामनि खे लाहौर में लैंड कराए वियो। 20 उॾामूं देर सां उॾाम कंदियूं। इस्लामाबाद खां जिद्दा, गिलगित, स्कर्दू जे उॾामनि जी रवानगी बि लेट थी वई।